नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां तंगवाणी का खबर ॾींदाणूं। तंगवाणी शहर में कोरोना वायरस जो खौफ इरास मुताबिक़ अॼु 8 ॾींहं बि तंगवाणी शहर के मुकम्मल लॉकडाउन कयो वियो। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे तंगवाणी में अब्दुल रज़ाक निंदवाणी पंहिंजी हिन रिपोर्ट में। अॼु 8 ॾींहं बि तंगवाणी शहर मुकम्मल लॉकडाउन आहे। अचो त हितां जे रहवासियुनि खां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। मूंखे मालूम आहे त ही जनवरी खां वठी करे हिकु पूरी दुनिया जे अंदरि वबा फैली आहे। उन वबा पाकिस्तान ते बि हमलावर थी ऐं उनखे मालूम आहे त 8 ॾींहं आहे तंगवाणी शहर समेत सॼी सिंध लॉकडाउन लॻी पई आहे। लेकिन ताहाल गवर्नमेंट जा ख़ाली ऐलानात आहिनि त ग़रीब तबिके खे हेतिरो राशन ॾींदासीं, हेतिरा पैसा ॾींदासीं, लेकिन कोई अमल दरामद इन ते नाहे थियो। जीअं तव्हांखे बख़ूबी ख़बर आहे त गुज़िरियल 8 ॾींहंनि खां तंगवाणी सिटी जेको आहे उहा लॉकडाउन आहे। उन लॉकडाउन जे हवाले सां जेके रोज़ मज़दूरीअ कंदड़ जेके पोरे ते वीचारा हुआ उहा फ़क़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। उन्हनि जे घरनि में हिकु क़यामत बर्पा लॻी पई आहे। हिन वक़्त ताईं जेके हुकूमत ऐलान कया आहिनि यूपी चेयरमैन साहिब खां या टाउन चेयरमैन साहिब या चूंडियल नुमाइंदा, हिन टाइम ते गुज़िरियल 8 ॾींहंनि खां थी कंहिं ग़रीब जे घर ते राशन पहुचाए न सघिया आहिनि। पंहिंजो इहो मिसाल मज़दूर जेके कमाईंदा उन्हनि जा बि रोज़गार बंदि आहिनि ऐं राशन वग़ैरह बि विरायो वञे। पंहिंजो इहो बेरोज़गारी खे मतिलबु महांगाई घणी थी वई आहे। इन करे महांगाई खे बि असां जेको लॉकडाउन जो ऐलान कयो असांजी हिमायत कयूं था। बहरहाल लॉकडाउन त थी वियो मुसलसिल 8 ॾींहंनि खां। शहर त वीरान नज़र अचे थो। सिंध गवर्नमेंट खां असां इहा ई अपील कयूं था त ख़ुदारा जेके रोज़ रेड़ियूं या होटलनि ते कमाए करे पंहिंजे घर पालींदा हुआ उहे हिन टाइम बुख में परेशान आहिनि। उनजा बच्चा जेके आहिनि परेशान आहिनि। ख़ुदारा उन्हनि जी मदद कई वञे। जी नाज़रीन, जीअं त तंगवानी शहर रहवासियुनि जो अवां ॻाल्हियूं ॿुधाइनि। हिकु तरफ़ त सिंध हुकूमत जी लॉकडाउन आहे ऐं ॿिए तरफ़ त शहर में जेके रोज़मर्रा शयूं आहिनि उहे महांगियूं फ़िरक करे रहिया आहिनि। कामिरामैन मोहम्मद याकूब सां गॾु अब्दुल रज़ाक, अवामी न्यूज़ तंगवानी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।